F9 न्यूज़ में भली कार ख़बरों ने अपडेट के सिलसिले के वधाईंदे रिपोर्ट शामिल कंदासीं। न्यूज़ सईदाबाद मां हाजन दाहिरी जी त हथियारबंद टिन घरनि ते काह करे औरतुनि ऐं मर्दनि खे यरगमाल बणाए लखे रुपया फुरलुट करे फरार थी विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। न्यूज़ सईदाबाद मां जिते हथियारबंद टिन घरनि ते काह कई आहे। औरतुनि ऐं मर्दनि खे यरगमाल बणाए लखे रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। फुर जी वारदात दौरान औरतुनि ऐं वार्डनि में कीहाट पइजी विया। न्यूज़ सईदाबाद मां ख़बर अवां सां शेयर कंदासीं त वार्ड नंबर 3 ऐं 5 में हथियारबंदनि पीरसन अली मोहम्मद कीरियो, रहमतुल्लाह कीरियो, हफ़ीज़ुल्लाह कीरियो जे घरनि ते फजर महिल काह करे टिनी घरनि जे घर भातियुनि खे यरगमाल बणाए कमरनि में बंदि करे अलमारियुनि जा ताला टोड़े उन्हनि में पियल सोना ज़ेवरात रोक रक़म मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान फुरलुट करे आसानी सां फरार थी विया आहिनि। फुरथियल सामान जी रक़म 7 लख रुपया ॿुधाई पई वञे। फुरथियल घरनि ताईं एहतिजाज कंदे चयो आहे त हथियारबंद फोरू खे गिरफ़्तार करे सामान वापसि कराए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो F9 न्यूज़।